छा भुट्टो खे सुप्रीम कोर्ट ऐं फौज लाइ ग़लती ठीक करण ऐं साख बहाल करण जो मौक़ो नाहे? छा ही मौक़ो नाहे त ॿई इदारा दामन ते लॻल दाग़ मां जिंद आजी कराइनि? फौज मार्शल लॉ इदारे तौर नाहे लॻाईंदी। हिक शख़्स जो इनफरादी अमल हूंदो आहे। कॾहिं त नई शुरूआत थियणी आहे त छा ही मौक़ो नाहे? चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा शहीद भुट्टो बाबति दाख़िल सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त छा ग़लत कम जो भार लाॻापियल शख़्सियतुनि मथां रखी इदारे जो लातालुक थियण जो मौक़ो नाहे। अॻोणे चीफ जस्टिस जो एतराफ़ बदनीयती न पर ॾोह जो एतराफ़ आहे। अदालत पारां शहीद भुट्टो जे वारसनि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जूनियर ज़ुल्फ़कार खे ॿुधण जो फ़ैसिलो। ज़ुल्फ़कार भुट्टो रेफरेंस में सुप्रीम कोर्ट कहिड़े क़िस्म जो इंसाफ़ ॾेई सघे थी? छा बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर क़सास चाहिनि था? सुप्रीम कोर्ट में रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस मुसरत हिलाली जा रिमार्क्स। अदालती मुआवन मखदूम अली खान चयो त दुनिया में हर कम जो बदिलो नाहे वरितो वेंदो। कुझु माण्हू पंहिंजी इज़त नफ़्स बेगुनाही ऐं इज़त जे बहाली जो बि मुतालबो कंदा आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह सवाल कयो त भुट्टो केस में कहिड़ी नाइंसाफ़ी थी? सबूत कीअं मिलंदा? सबूत मिली वञनि त छा हीअ अदालत आर्टिकल 186 तहत जांच कराए सघे थी? छा हिन केस में इख़्तिलाफ़ कंदड़ जजिस खे मुल्क छॾणो न पियो? ॿुधणी दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी बि अदालत में मौजूद रहियो। वफ़ाक़ ऐं पंजाब में हुकूमत साज़ी लाइ नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी विच में डेडलॉक बरक़रार। ॿिन्ही पार्टीज़ जे कोऑर्डिनेशन कमेटीज़ जो अॼु रिथियल 6हों इजलास अञा ताईं शुरू न थी सघियो। ज़ारियुनि मूजिबि नून लीग जे कमेटी जा अॻवान पीपल्स पार्टी अॻवाननि जे इंतज़ार में आहिनि। अॼु थींदड़ ॻाल्हियुनि दौरान मामलनि में कंहिं हद ताईं अॻभराई जो इम्कान। अगर मैंने मुस्लिम लीग को वोट देना है तो मैं अपने टर्म्स में मुस्लिम लीग को वोट दूंगा ना। मैं नून लीग के टर्म्स पे आके नून लीग को वोट कैसे दे? तो अब मैं समझता हूं कि जो हमारा डायलॉग कमेटी है, ये जो सुस्तरवी है, ये जो डिले हुआ है, ये जिस डायलॉग कमेटी की नॉन सीरियसनेस की वजह से है। हम अपना मौकिफ पे कायम है, ना ही हम अपना मौकिफ तब्दील कर रहे हैं। अगर किसी और ने अपने मौकिफ तब्दील करना है तो प्रोग्रेस हो सकता है। अगर कोई अपना मौकिफ तब्दील करने के लिए तैयार नहीं है तो मुझे फिर एक बहुत खतरनाक स्टेलमेट नजर आ रहा है। बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत साज़ी लाइ ॻाल्हियुनि में डेडलॉक जो ज़िम्मेवार नून लीग खे करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत साज़ी वारे अमल में डेडलॉक नज़र अची रहियो आहे, जंहिं जो सबबु नून लीग जी गैर संजीदगी वारो अमल आहे, जंहिंसां जमहूरियत ऐं मईशत खे नुक़सान थी सघे थो। वज़ारत उज़्मा लाइ नून लीग जे न पर पंहिंजनि शर्तनि ते वोट ॾींदासीं। असां पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं। को ॿियो तब्दील करे थो त कुझु थी सघे थो। मसीहुल्लाह जान साहब, आपका क्या सबूत है कि मैं एस्टैब्लिशमेंट की बात सोता कर रहा हूं? नहीं, तमाम करा के आपने तमाम में मुझे शामिल किया है। आपने इंटरनेशनल मीडिया पे और नेशनल मीडिया, एक्सक्यूज मी, लेट मी मेक माय पॉइंट। आपने नेशनल मीडिया पे और इंटरनेशनल मीडिया पे एक सबूत दिए बगैर ये इल्जाम मुझ पे लगाया कि मैं सौदा कर रहा हूं। तो अब अदालत में हम खड़े हैं। आप अगर आपके पास सबूत नहीं है तो वो बताएं, अगर सबूत है तो मुझे बताएं कि कौन सा सबूत है कि मैं सौदा कर रहा हूं। अदम एतमाद की तहरीक, यार आप अदम एतमाद की तहरीक का क्या सबूत है? सर, आपके लीडर खुद मान रहे हैं कि आप मुलाकातें करते रहे, सब लोग मुलाकातें करते रहे। सबूत मैंने किसी चीज की मौलाना या कोई और कोई बात करता तो आप उनसे पूछे। मेरे ऊपर इल्जाम लगाने से पहले आप वो सबूत पेश करें कि अगर मेरा मुलाकात हुआ भी सही तो क्या उस मुलाकात में मैं जमहूरियत और आईन का बात कर रहा था या मैं अपने आप का बात कर रहा था? एस्टेब्लिशमेंट सां सौदो करण वारे सवाल ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कावड़जी पियो। सहाफ़ी खां सौदेबाज़ी जा सबूत घुरी वरिता। बिलावल भुट्टो सहाफ़ी खे मुखातिब थींदे चयो त अव्हां क़ौमी तोड़े आलमी मीडिया ते मुंहुं मथां सौदेबाज़ीअ जो इल्ज़ाम हयो आहे। सभ खां पहिरियां सबूत ॾियो। जेकॾहिं मां एस्टेब्लिशमेंट सां मिलियो हूंदसि त जमहूरियत जी बहितरी या अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई हूंदी। मौलाना फज़ुल रहमान का ॻाल्हि कई आहे त उन खां पुछियो वञे।
एमक्यूएम वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण लाइ सिंध में गवर्नरशिप वफ़ाक़ में मर्ज़ी जूं वज़ारतूं समेत केतिरा शर्त रखी छॾिया। तालीम खाते में सेकेंडरी स्कूल टीचर्स जी भर्तियुनि वारो पर्चो आउट। सिंध पब्लिक सर्विस कमीशन मेरिट जो जनाज़ो कढी छॾियो। कराची, हैदराबाद ऐं सखर में परे परे खां हज़ारे रुपया ख़र्च करे पथल। उम्मीदवारनि जो टेस्ट मुलतवी थियण ते एहतिजाज। हैदराबाद में पुलिस उम्मीदवारनि मथां कड़की पई। लाठबाज़ी ऐं शेलिंग, केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार। मकानी खाते में म्यूनिसिपल ऑफिसर्स ऐं टाउन ऑफिसर जी थियल तकरारी भर्तियुनि वारो मामलो बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी शफ़ाफ़ियत आॾो सवालिया निशान बणियल। सेकेंडरी स्कूल टीचर्स जी भर्तियुनि वारो पर्चो आउट थियण बाद सख़्त अवामी रद्द अमल ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन में थरथलो। असिस्टेंट कंट्रोलर समेत 8 मुलाज़िम मुअत्तल, 7 गिरफ़्तार। कमीशन एसएसटी जा वरतल समूरा इम्तिहान रद्द करे छॾिया। रिथियल टेस्टूं बि मुलतवी। एसएसटी जी भर्तीअ लाइ लिखत वारे इम्तिहान जो पर्चो मुलतवी थियण ते असिस्टेंट कंट्रोलर ज़ीनल आलम, कंप्यूटर ऑपरेटर सज्जाद अहमद, एहसान ज़हीर अबड़ो, 1 कासिद ऐं 4 नाइब कासिद मुअत्तल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजे कोताही जो एतराफ़ कंदे उम्मीदवारनि खां माज़रत करे छॾी। तालीम खाते में सेकेंडरी स्कूल टीचर्स जी भर्तियुनि लाइ अप्रैल महीने में ॿीहर इम्तिहान वठण जो ऐलान। मामले जी जाच लाइ कमेटी बि जोड़ी वई। जीडीए जो चूंडुनि में मुबैना धांधुलनि ख़िलाफ़ मोरो में क़ौमी शहरा ते धरणो। कारकुननि जी वॾी अंग में शिरकत। क़ौमी शहरा जा 2 ट्रैक केतिराई कलाक ट्रैफिक लाइ बंदि रहिया। 26 फेबरवरी ते बदीन में धरणे जो ऐलान। जीडीए अॻवान सदरुद्दीन शाह राशिदी चयो आहे त 8 फेबरवरी ते अवाम जे वोट ते धाड़ो हंयो वियो। इलेक्शन में धांधुलनि ख़िलाफ़ असां सभु गॾु थिया आहियूं। चोरी थियल वोट वापसि थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त ही तहरीक रुगो कुर्सी लाइ न आहे, मसइलो मुस्तक़बिल जो आहे। कंहिं बि सूरत में सिंध असेंबली खे हलण न ॾींदासीं। राशिद महमूद सुमरे चयो त हैदराबाद खां पोइ मोरो में अवाम रेफरेंडम थियो आहे। चोरायल मिडेट हर हाल में वापसि वठंदासीं। सेनेट में आम चूंडनि दौरान थियल मुबैना धांधलियुनि ते बहस। जमात इस्लामी जे सेनेटर मुश्ताक गनी पारां चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो। पीटीआई सेनेटर अली ज़फर पारां इलेक्शन कमीशन जे अमलदारनि खे सेनेट में घुराइण जो मुतालबो। मुश्ताक गनी चयो आहे त आम चूंडनि में धांधलियूं करण ते चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत केस हलायो वञे। पीटीआई सेनेटर अली ज़फर चयो त चूंड निशान बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ग़लति आहे। मैंडेट चोरी करण ऐं इनक़लाब खे रोकण सां इंतिशार ईंदो। पीपी सेनेटर ताज हैदर चयो त कुझु माण्हू जज़्बात में अची इंतिशार पैदा करण चाहिनि था। ख़दशनि बाबति कानूनी रस्तो इख्तियार कयो वञे। पीटीआई बि चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई अॻवान बैरिस्टर गोहर इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडुनि में धांधुली ते चीफ इलेक्शन कमिश्नर खे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। फारम 45 तहत असांजे उम्मीदवारनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी न थियो त IMF जो प्रोग्राम बि मुतासिर थींदो। महांगाई सटल अवाम ते बिजली किराइण जूं तयारियूं। बिजली 70 रुपया 13 पैसा महांगी करण जो इम्कान। बिजली विराईंदड़ कंपनियुनि फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा वटि जमा कराए छॾी। नेपरा पारां दरख़्वास्त ॿुधणी 23 फेबरवरी ते कई वेंदी। वापेदारनि ते 66 अरब 77 करोड़ रुपयनि जो भार पवंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहिनी अदालत केस में इस्लामाबाद जे डिप्टी कमिश्नर इरफान नवाज़ मेमण खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि नालो ECL में शामिल करण जो हुकुम। शहरियार आफरीदी ख़िलाफ़ 3 MPO तहत कार्रवाई ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत DCA जे गैर हाज़ुरी जो नोटिस वरितो ऐं संदसि गिरफ़्तारी वारंट्स जारी कया।
अदालत पंहिंजे हुकुम में चयो त यकीनी बणायो वञे त DC ॿाहिरि फरार न थिए, संदसि नालो फौरी तौर ते CL में शामिल कयो वञे। नसीराबाद में प्राइमरी उस्ताद जे क़त्ल जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि जो 3 ॾींहनि खां धरणो जारी। इंडस हाईवे ते धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻल। नई चूंडियल पीपल्स पार्टी MNA आमिर मक्सी ऐं MPA नादिर मक्सी जे धरणे वारे हंधि आमद। केस दाख़िल कराइण वारे मामले ते मक़तूल जे वारसनि जूं SSP सां ॻाल्हियूं नाकाम। राग जी राणी आबदा परवीन ज़िंदगी जूं 70 बहारूं ॾिसी वरितियूं। आबदा परवीन 20 फेबरवरी 1954 ईस्वी ते लाड़काने शहर जे अली गोराबाद पाड़े में उस्ताद गुलाम हैदर जे घर में जनम वरितो। आबदा परवीन नंढे खंड समेत सॼी दुनिया में सूफियाणे राग सबबि मशहूर आहे। ऐं क़ौमी क्रिकेटर शुएब मलिक जी ज़ाल अदाकारा सना जावेद खे मुल्तान स्टेडियम अचणु महांगो पइजी वियो। तमाशाइन पारां सानिया मिर्ज़ा जे हक़ में नारा। सानिया मिर्ज़ा जे हक़ में नारेबाज़ी ते सना जावेद परेशान नज़र आई। साम्हूं आयल वीडियोज़ में सानिया मिर्ज़ा लाइ कयल नारेबाज़ी दौरान सना जावेद तमाशाइन खे ॾिसंदी रही।